अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिदवाना। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, 22 रबीउल सानी सय्यदुस सिद्दीकीन अफ़दलुल बशर बअदल अंबिया वन नबी वल मुरसलीन सय्यदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ॾिहाड़ो आहे। दिल चवे थी त मदीने वारे साईं जे इन प्यारे यार वफ़ादार जूं कुछ ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां। दिलनि खे हाज़िर करे ज़हन ऐं दिमाग़ खे मजलिस में हाज़िर करे गौर ऐं फ़िक्र सां ॿुधो त मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जो यारनि जो शान छा आहे। अल्लाह जे पाक क़ुरान में जेका आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई, बल्कि आयत जो हिकु हिस्सो तिलावत कयो, इन कुरानी लफ्ज़नि जे अंदर अल्लाह तो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। चओ मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। कल बि हुयो, अॼु बि, सुभाणे बि आहे। वल्लज़ीन मअहू, ऐं उहे माण्हू जेकी मदीने वारे सां गॾु आहिनि, जेके मुस्तफ़ा करीम सां मुहम्मदुर रसूलुल्लाह सां जेके गॾु आहिनि। ये अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार, ये काफ़िरनि जे मथां सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए में वॾी बाछ करण वारा। तराहुम रुक्अन सुज्जदा, तू उन्हनि खे ॾिसंदे त घणा रुकू करण वारा ऐं घणा सजदे करण वारा तोखे नज़र ईंदा। छो था कनि? यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिदवाना, ये अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जी रज़ा ॻोल्हण जे लाइ इहे महिनत रियाज़त, इहे रुकू ऐं सजदा हिन जे लाइ था कनि त अल्लाह राज़ी थिए। छाजे लाइ था कनि? अल्लाह राज़ी थिए। इन कुरानी लफ़्ज़नि जे अंदर
मदीने वारे साईं जी रिसालत बयान थी। शान रिसालत जो भी बयान है तो शान सहाबा भी बयान थी। अञा सुजाग न थिया अलाए के ॿियनि ओटारनि में वेठा आहियो। या वहम वीचार अंदर जा ओटार कढी दिल के हाज़िर कयो त कुरान समझ में अचे, हदीस समझ में अचे। रब फरमायो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। दुनिया वारो मुखालिफो मुआददो हासदो न मञो त न मञो, पर मां अल्लाह जो ऐलान कयां त मुहम्मद मुंहिंजो रसूल आहे। तव्हांजे न मञण सां छा थींदो? जंहिंजी रिसालत खे अल्लाह जो ऐलान करे, आसमाननि मां क़ुरान में ऐलान करे, उन जे शान खे को घटाइण चाहे त खुद घटिजी वेंदो, मेटाइण चाहे त खुद मेटिजी वेंदो। मुहम्मद करीम जो शान कल भी निर्वार हो, अज भी निर्वार आहे, सुभाणे भी ज़ाहिर ज़रूर इज़हार हो। वल्लज़ीन मअहू ऐं जेकी उन सां गॾु आहे। इमाम बग़वी पंहिंजे तफ़सीर बग़वी में लिखे थो वल्लज़ीन मअहू मजा मुराद आहे अबू बकर सिद्दीक़। सुभान अल्लाह। मदीने वारे सां गॾु, मदीने वारे सां गॾु, सुभान अल्लाह। मक्के में गॾु, मदीने में गॾु, हिजरत वारे सफ़र में गॾु, खैबर में गॾु, खंदक में गॾु, बदर में गॾु, ओद में गॾु, गार में गॾु, अॼु मज़ार में बि गॾु। मवाली तो अबू बकर जे शान के घटाइण चाहे, इने मवाली जो उते बस चारो हलंदो ई कोन, इहो मख वांगुरु मुंहुं नथो पियो हिते पिटींदो। अबू बकर अॼु बि मुस्तफा सां गुंबद ख़ज़रा में गॾु। इमाम बग़वी तो लिखे त वल्लज़ीन मअहू मजा मुराद आहे सोनो अबू बकर सिद्दीक़। अशिद्दा वलल कुफ़ार, काफ़रन ते सख्त, इने मजा मुराद उमर इब्नुल ख़त्ताब। काफ़रन ते सख्त, रुहमा बैनहुम, हिक ॿिए में बाज ऐं शफ़क़त, इने मजा मुराद इमाम बग़वी तो चए तो उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिदवाना। घणा रुकू करण वारो, घणा सजदा करण वारो, अल्लाह जी रज़ा चाहण वारो, इने जी अमली तस्वीर जे आहे त मुंहिंजो मौला अली शेर जली आहे। असदुल्लाहिल गालिब सय्यदना अली बिन अबी तालिब। जीअं संदन खिलाफत जी तरतीब आहे क़ुरान में, उन्हनि जे शान खे बराबरि उन तरतीब सां बयान कयो। पहिरीं शान बयान थियो मदीने वारे जी रिसालत जो त मुहम्मद रसूलुल्लाह। पोइ रब फरमायो वल्लज़ीन मअहू, जेके इन सां गॾु आहिनि, माना अबू बकर। काफ़रनि ते सख्त, माना उमर। हिक ॿिए में बाज शफ़क़त प्यार, माना उस्मान गनी। घणा रुकू, घणा सजदा, घणी इबादत, रब जी रज़ा जी चाहत, माना मौला अली। अल्लाह के मदीने वारो जो प्यारो आहे त मदीने वारा जा यार बि रब खे प्यारा आहिनि। मुस्तफा जे ज़िक्र सां गॾु मदीने वारे साईं जे यारनि जो ज़िक्र बि रब गॾो गॾु कयो आहे, जुदा न कयो आहे।
सुभान अल्लाह समझो था गाल की सुभान अल्लाह ये मुस्तफा करीम जा यार अल्लाह वट शान वारा मान ऐ मर्तबे वारा है सुभान अल्लाह हदीस पाक आ मुस्नद अहमद बिन हंबल में ऐ इहा रिवायत मजमू ज़वाइद में कंजुल उम्माल में मिशकातुल मसाबी में सुबुलुल हुदा व रशाद में अल बिदाया व निहाया में तारीख दिमश्क में अल इसाबा में इन्हनि सभिनी किताबनि या रिवायत लिखी आ मां किताबनि जा नाला हिन जे लाइ थो वठां त जेको एतराज़ करे उन जे मुंहं ते क़ुरान घुमायां जेके एतराज़ी हिन जेके नबी जे यारनि जे शान खे खटाइण जी कोशिश था कनि छा थो ॾिसी अचे नंढो बणाए तोसां थो ॻाल्हाए मां नथो वणाए मुंहिंजी ॻाल्हि नथी वणाई या ताकी उन वेहंदो करजे अॻिते वेही थो त मूं ॾे ॾिसंदो कर तुंहिंजे अचण जी मूंखे ज़रूरत बि कोन्हे अजब आहे क़ुरान थो पढ़जे हे वरी पंज मस्करियूं मचायूं वेठा ॿुधो मुंहिंजे सुहिणे नबी जो शान ऐं हेतिरनि किताबनि जो हवालो ॾिनुमि पर इन हदीस जो रावी केरु आहे मुंहिंजो मुर्शिद मौला अली हैदर करार फरमान मदीने वारे जो ज़बान मौला अली जी अॼु तो मवाली जो डंडो कुंडो भॼी पवंदो मौला अली तो रिवायत करे अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ील या रसूल अल्लाह मन नुअम्मिरु बअदक मौला अली जो चेते हिकड़े ॾींहुं लजपाल नबी सहाबन सां वेठो जमायत में त हिकड़े माण्हू थी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अव्हां खां पोइ असांजो अमीर केरु थींदो असांजो अॻवान केरु थींदो सरवान केरु थींदो तव्हांजी गादी नशीन केरु थींदो तव्हांजी जाइ ते ख़लीफ़ो केरु थींदो केरु तो रिवायत करे मौला अली शेर जली साईं फरमाइनि था हबीबन करीमन मौला अली फरमाया हबीबन फरमाया इन तो अमीरु अबा बकरिन तजदूहु अमीनन ज़ाहिदन फिद दुनिया राग़िबन फिल आखिरते मुखा पोए जेकॾहिं तव्हां अबू बकर खे पंहिंजो अमीर बणाईंदो मुंहिंजी खिलाफ़त जे मसनद ते जे अबू बकर खे विहारींदो त तव्हां ईअं ॾिसंदो त मुंहिंजो अबू बकर अमानतदार हूंदो दुनिया में ज़ाहिद हूंदो आख़िरत ॾे रग़बत रखण वारो हूंदो दुनिया जो माल न मेड़ींदो दुनिया जी मोहब्बत दिल में न हूंदसि पर अबू बकर जे ख़लीफ़ो थियो त बि आख़िरत जी चाहत हूंदो वइन तुअम्मिरू उमर जेकॾहिं तव्हां उमर खे पंहिंजो ख़लीफ़ो बणाईंदो अमीर बणाईंदो तजदूहु क़विय्यन अमीना ला तअख़ुज़ुहु फिल्लाहि लौमतु लाइमिन जेकॾहिं अबू बकर खां पोइ तव्हां उमर खे ख़लीफ़ो बणाईंदो उमर खे ख़लीफ़ो बणाईंदो तजदूहु क़विय्या त उनखे मज़बूत ॾिसंदो काफ़र उमर जो नालो ॾिसी ॿुधी बि कंबंदा पिया जे रस्ते सां उमर अचे त शैतान घिटी मटाए खणी वञे अॼु
बि उमर जो नालो वठो त मुनाफ़िक जो बूथ ते ॿार वञी उमर खे ख़लीफ़ो बणाईंदो कमी हूंदो मज़बूत हूंदो अमीन हूंदो अल्लाह जे रस्ते में कंहिंजी मयार मेहणे खां डिॼंदो ई असां ॻाल्हि कंदा आहियूं न यार हीअं कयां पर माण्हू छा चवंदा घणा हिते वेठा आहिनि अवायो पटको नथो ॿधी पटको थो ॿधो माण्हू छा चवंदा अवा ॾाढ़ी नथो रखी ज़ाल छा चवंदी अवा नमाज़ नथो पढ़ी माण्हू छा चवंदा त मुल्लो थी वियो अवा फ़क़ीर चवंदो थी जे माण्हू चवंदा त हिकिड़ो ॾींहुं वियो फज़लाबाद में वरी हे मुल्लो थी आयो आहे माण्हू छा चवंदा माण्हुनि जो ख़्यालु पवंदो आहे न ऐं माण्हू तव्हां सोन जा थी वञो त माण्हू राज़ी कोन थींदव तव्हां माण्हुनि खे हीरनि जा हार पारायो त बि राज़ी कोन थींदव राज़ी अॻे बि ॻाल्हि ॿुधाई मां वरी बि यादि अचे थी ॿुधायां हमरा हुजे पुट बि हुजेसि ॿई ॼणा गॾ ते चढ़िया पिया अचनि साम्हूं माण्हू आया हल माण्हू त ॾिसो केॾा ज़ालिम आहिनि कुराड़ो बि चढ़ियो वेठो आहे छोरो बि चढ़ियो वेठो आहे गॾु हिकिड़ो ॿ ॼणा चढ़िया था अचनि छोरा माण्हुनि खे ॻाल्हि न वणी ॿई लही पिया साईं अॻिते हलिया त कयूं वरी माण्हुनि जो टोलो पियो अचे हल चरिया त ॾिसो अला सवारी ॾिनी त न करे पंध था अचनि गॾो कान्हे रही आहे ॻाल्हि न वञनि छोकिरे चयो बाबा तूं वॾड़ी ॼमाए ॾी तूं चढ़ मां पंध थो हलां कुराड़ो चढ़ियो छोकिरो वरी अॻियों रसो वठियो पियो हले अॻियों साम्हूं माण्हू आया हल थोरो त ॾिसो कहिड़ो ज़ालिम आहे पाण चढ़ियो थो वञे छोकिरो वीचारो ॿार पंध थो वञे इहा ॻाल्हि न वञे वरी अॻिते वधिया छोकिरे खे चई त भला हाणे तूं चढ़ मां पंध थो हलां छोकिरो गॾह ते पाण पंध थोरो हलिया अॻियों माण्हू आया छोरो त ॾिसो बाबा हया वियो मोकिलाए छोरो चढ़ियो थो वञे कुराड़ो वीचारो पंध थो वञे सम्झो था न ॻाल्हि खे माण्हू कंहिं बि ॻाल्हि ते ख़ुशि कोन थींदा ख़ुशि करणो आहे त अलाह खे इहा आदत आहे मुंहिंजे सोणे उमर फारूक ला यखाफून लौमत लाइम अल्लाह जे ॿारनि जो शान जो कंहिंजी मयार कंहिंजे मेणे कंहिंजे ताने खां न डिॼंदा आहिनि दुनिया छा थी चवे चवण ॾे राज़ी कबो त पंहिंजे रब जी ॻाल्हि ऐं मौला अली थो फरमाए त मदीने वारे मीर फरमायो जे उमर ख़लीफ़ो कयो वञे ला ताख़ुज़हु फिल्लाहि लौमतु लाइम अल्लाह जे रस्ते में उमर कंहिंजे मयार कंहिंजे ताने कंहिंजे ख़्याल न कंदो कम उहो कंदो जंहिंमें अल्लाह पाण सुभान अल्लाह व इन तुअम्मिरू अलियन जेकॾहिं तव्हां अलीअ खे पंहिंजो ख़लीफ़ो बणाईंदव भला अराकुम फाइलीन मां नथो सम्झां त तव्हां अलीअ खे ख़लीफ़ो बणायो मां नथो सम्झां त अली खे ख़लीफ़ो बणायो पर जे अलीअ खे ख़लीफ़ो बणाईंदो तजदूहु हादियन महदिया यअख़ुज़ु बिकुम तरीक़ल मुस्तक़ीम जॾहिं तव्हां अलीअ खे ख़लीफ़ो बणाईंदो त अली तव्हांजो हाथी हूंदो अली महदी हूंदो अली तव्हांखे सिधे रस्ते ते वठी जन्नत में पहुचाईंदो अली हादी अली महदी अली हादी चो अली अली महदी
अली सिराते मुस्तकीम ते हलाइण वारो अली हक हक अली साहे अली हक का धार नाहे हक अली का धार नाहे जिते हक हुंदो उते अली हुंदो जिते अली हुंदो उते हक हुंदो अली अल्लाह जो शेर अली दिलेरा अली फातिह खैबर अली नबी जो बिरादर अली साकिए कौसर अली पुलसरा ते टपाइण वारो अली जन्नत जो चिठो ॾियण वारो अली हुबदारनि खे जन्नत ॾे पहुचाइण वारो है न प्यार अली सां है न मोहब्बत अली सां कंहिंजी मोहब्बत मुझो रब ॾिसे थो अल्लाह जा मलाइक बि लिस्ट लिखनि था पिया मथे मथे हथ खणो मुंहिंजी वली सां चइनी यारनि सां मुंहिंजी मोहब्बत आहे तव्हां शाहिद हुजो तव्हांखे मां शाहिद थो कयां मां कसम थो खणां रब जी ज़ात जो त मूंखे अबू बकर सां प्यार आहे उमर सां प्यार आहे उस्मान सां प्यार आहे अलीअ सां प्यार आहे हुजूर जे हरनी साहबनि सां प्यार आहे क़यामत जॾहिं हाणे तव्हां शाहिदी ॾींदो मुंहिंजी तव्हां बि चओ त मुंहिंजी चइनी सां मोहब्बत आहे मां बि तव्हांजी शाहिदी हिक ॿिए ते शाहिद आहियूं शान वारा मान वारा चार यार जो मञे तन खे उन्हीअ जा बेड़ा पार शान वारा मान वारा चार यार अबू बकर सिद्दीक़ हुआ पहलो नंबर अबू बकर सिद्दीक़ हुआ पहलो नंबर गुंबदे खदरा में जंहिंजी कबर सजण जो साथी आहे यार गार जो मञे चइनी के उन जा बेड़ा शान वारा मन वारा चार यार हूं गायो त तव्हां ते मयार न आहे जे अल्लाह सिबान ॾिनी अथव त अॼु त चइनि यारनि जी सलाह मूंसां मलाइक बि ॿुधनि ज़मीन आसमान वारा शाहिद थियनि त हीअ जमात चइनी सां मोहबत रखण वारी आहे ॿियो ख़लीफ़ो मुस्तफ़ा जो आ उमर जंहिंजे दुश्मन ते कयो कादिर कहर सुभान अल्लाह ॿियो ख़लीफ़ो मुस्तफ़ा जो उमर दुश्मन से कयो कातिल कहर उन जो मुनकिर आहे हुतड़े ख्वार उन जो मुनकिर आहे हुतड़े ख्वार जो मने चइनी के उन जा बेड़ा पार या खुदा को सदाई खुश तव्हांजे वातनि मां नात थो ॿुधां न मुस्तफ़ा जे यारनि जी त मुंहिंजो हियांव थो ठहे क्यों ख़लीफ़ो हज़रत उस्मान इल्म वारो जामिउल क़ुरान जंहिंजा उम्मत ते आहिनि थोरा पार जंहिंजा उम्मत ते आहिनि थोरा पार जो मने चइनी के उन जा बेड़ा पार शान वारा मान वारा चार यार शान वारा मान वारा चार यार जो मने चइनी के उन जा बेड़ा पार चौथो नंबर दिल जो दिल पर हज़रत हैदर अली इल्म जो दर ऐं आहे हक़ जो वली सुभान अल्लाह सो असां
असा सुनियन जे अखड़न जो ठार सो असा सुनियन जे अखड़न जो ठार सो असा सुनियन जे अखड़न जो ठार जो मने चेनी के उन जाते यारन जी सना कर कर मुला यारन जी सना कर कर मुला मुनकिरन जा दिल जिगर चेरा जला चैन यारन जी सना कर कर मुला मुनकिरन जा दिल जिगर चेरा जला इश्क असहाबन सरख तू तारों तार इश्क असहाबन सरख तू तारों तार हो मने चैनी के उन जा बेड़ा पार नारे तहकीक सुभान अल्लाह वरी भी हदीस ॿुधो मोमिनन जी मां मुस्तफा जी रानी अबू बकर जी न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया आयशतुल हुमैरा चो रज़ी अल्लाह तआला अन्हा रिवायत थी करे लम्मा अस्सस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद अल मदीना जरे मदीने वारे साईं मदीने वारी मस्जिद जो बुनियाद पे रखियो मस्जिद नबवी जो छा पे कयूं बुनियाद पे रखन बुनियाद मस्जिद जो बुनियाद पर इते राज हिकिड़ो ॿियो हो जो हदीस पूरी ॿुधंदो तव्हांखे ख़बर पवंदी त बुनियाद छाजो बुनियाद पे रखियूं हदीस पूरी ॿुधो त ख़बर पवंदी मस्जिद नबवी जो बुनियाद पियो रखिजे उन वक्त जा बिहजरिन फवदाहु त हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों पत्थर खणी पाण रखियो पहिरियों पत्थर के रखियो वजा अबू बकरिन बिहजरिन फवदाहु हुजूर का पो असाबी त समय हज़ारे हुया पर हुजूर का पो जे पत्थर रखियो सो अबू बकर सिद्दीक फवदाहु वजाअ उमर बिहजरिन फवदाहु अबू बकर जे पत्थर रखण खां पियो उमर आयो पत्थर खणी नबवी पई ठहे साईं फरमाए आना खातमन नबियीन व मस्जिदी हाज़ा खातिम मसाजिद अल अंबिया मां मोहम्मद सभिनी नबियन जे पुजाणी वारो नबी आहियां ऐं मुंहिंजी मस्जिद सभिनी नबियन जे पुजाणी वारी मस्जिद अथव हाणे मूंखां बाद में न को नबी ईंदो न वरी का मस्जिद के नबी जी ठहंदी मां आख़िरी नबी मुंहिंजी मस्जिद बि सभिनी नबियन जे पुजाणी वारी मस्जिद पहिरियों पत्थर के रखियो मदीने वाले साईं ॿियो पत्थर के रखियो ॿियो पत्थर के रखियो वजाअ उस्मान बिहजरिन फवदाहु ये नंबर ते वरी हजरत उस्मान ज़िन्नुरैन आयो उन्हें जे पत्थर रखियो अमा साईं दी फरमाइश फक़ालत फसुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन ज़ालिका के मानू पूछो तो या रसूल अल्लाह बोला ये तरतीब पहिरियों पत्थर तव्हां रखियो पोइ अबू बकर पोइ उमर पोइ उस्मान इहा तरतीब ॿियो बि को रखे सघियो थे साईं फरमायो फ़क़ाल हाज़ा अम्रुल खिलाफत मिन बअदी हे जी तरतीब सां पत्थर रखिया आहिनि न इहो मस्जिद नबवी जो बि बुनियाद आहे मूंखां बाद में खिलाफ
सूरत जो बुनियाद भी ये तो रखा पेरी मां मोहम्मद करीम आया रियासत मदीना जो हाकिम मदीने वारो आ साईं फरमाइंदा मुखा बाद में गलायो के पत्थर रखियो अबू बकर का पोए उमर फारूक का पोए गाल समझ में आया या न मवाली के कड़ी खबर जो जोरी कब्जो करे बेटा जोरी जेको आजो डाढो करे अली जो हक फुरे विया अरे अली हक जो शेर आ उन्हें का केर फुरे सके तो जेको चवे तो त अली के मजबूर करे पान जोरी वेठा टे जना त इहो माना अली जो शेर हुजण मञे ई नथो अली जी ताकत अली जी कुवत अली जी कुदरत के जो इनकारी आ अली मजबूर न हो अली मुस्तफा जे फैसले पे अमल कराइण वारो हिकड़ा हुंदा आहिनि अमल करण वारा ॿिया हुंदा आहिनि अमल कराइण वारा अली हक जो फैसलो इम्प्लीमेंट करण वारो हक के नाफिज करण वारो अली जे फैसले ते मोहम्मद करीम जेको फैसलो कयो अली उन्हें के अमली सूरत जो जामो पहराइण वारो अली मजबूर ना है अली मजबूर ना है अली मुख्तारा अली ज़ईफ ना है अली शेरा अली कुव्वत वारो दलेरा इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी आ मजमू ज़वाइद कंजुल उमाल तारीख दिमश्क इनन भी रिवायत आंदी आ हजरत अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे खतब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबतन खफीफा हिकड़े दी मदीने वाले साईं हल्को खुतबो दिनो घणी ब्रेगे न हुई हल्को खुतबो दिनो फलम्मा फरग मिन खुतबतिही जिनमल हुजूर पंहिंजे खुतबे का फारग थिया फकाल या अबा बकर तुम फख्तब अबू बकर उठी खुतबो दे हाँ मुस्तफा जो हुक्म साईं जन खुतबो दिनो वो फरमाया अबू बकर तुम उठी भी खुतबो दे मुखा बाद में खतीब कुआ मस्जिद नबवी में हो बुनियाद पे रखियो ए खिताब मानुन सा जेको ताल्लुक जोड़नो आ पेरी मदीने वारो साईं पो केर थियो अलाह जोंदा पो फकाम अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु फखतब फकसर दून नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत उमर हजरत फारूक हजरत सैयदना अबू बकर उठी बिठो खुतबो नहीं पर हुजूर जन जेको खुतबो दिनो उन्हें का कुछ घट हल्को साईं जन जे खुतबे का घट लफ्जन वारो हल्को खुतबो दिने बैठो वेही रहो फलम्मा फरग अबू बकर मिन खुतबतिही قال या उमर कुम सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमा तो उमर उठी तरतीब पे कायम थे मखलूक से मुखातिब थियण जी उठी उमर उठी खुतबो दे हजरत उमर से उठियो फखतब फकसर दून नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दून अबी बकर रज़ियल्लाहु तआला अन्हु वो उमर सोने खुतबो दिनो
पर हुजूर जे खुतबे खां बि हल्को, पर अबू बकर जे खुतबे खां बि हल्को। समझ में आए वाले न आए? समझ में आए वाले न आए? हाँ, सुभान अल्लाह। हाणे हदीस ॿुधायांव थो, पर दिलियूं हासिल कंदो त किताब जो नालो आहे मुस्नद अबू याला, ॿियो किताब आहे मजमू ज़वाइद, टियों किताब आहे अल मतालिबुल आलिया, चौथों किताब आहे कंजुल उमाल, पंजों किताब आहे तारीख़ बगदाद, छहों किताब आहे तारीख़ दिमश्क, सतों किताब आहे लिसानुल मीज़ान, अठों किताब आहे मुस्नदुल बज़ार, ऐं नओं किताब आहे तबरानी मुअज्जम औसत। नव किताब अञा बि न मञे त क़ुरान पुॼे। हदीस जो रावी आहे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु, जे 10 साल मदीने वारे साईं जी जुती पाक सिधी कई, 10 साल मदीने वारे खे वुज़ू करायो हुयो, ख़िदमत में हाज़िरी में रहण वारो। कॾहिं कॾहिं साईं जन प्यार में सॾु कंदा, या उनेस ओ अनसड़ा हेॾे आ, प्यार में कीअं सॾींदा आहियो न, पुट हेॾे आ, पुटड़ा हेॾे आ, बचा हेॾे आ, बचड़ा हेॾे आ। प्यारो प्यारो असाबियो मदीने वारे साईं। हज़रत अनस तो फरमाए त जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फदखल इला बुस्तान, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम आया हिकड़े बाग में दाखिल थिया, बाग में, बाग के चौधारी कोट हो। अॼु ताईं बि तव्हां ॾिसो न ॿाराड़ियुनि में बाग हूंदा आहिनि, उनखे कोट, उते मिलेगा चोर चकार खां कोट, कोट जो दरवाज़ो। साईं जन उन गार में, उन बाग में आया, अचे हिकिड़ी जाइ ते वेठा, फजाअतिन फदक्कल बाब, हिकिड़ो अचण वारो आयो, दर खड़काई, ॿाहिरों दर ॿाहिरों खड़काई, साईं जन अंदर। अनस चयो त मां बि साईं जन सां अंदर गॾु वेठो हुजां। साईं जन जेॾी महिल खड़को ॿुधो, फक़ाल या अनस कुम फफ्तह लहू वबश्शिरहु बिल जन्नति व बिल खलाफति मिन बदी। अनस मुझे जी मुझा साईं, वञ जेको दरवाज़े ते बीठो आहे न, इने के वञी चओ त तूं जन्नती आहीं, तूं मूंखां बाद में ख़लीफ़ो थींदे। वहाबी जो हुज़ू ई भॼी पवंदो, चए थो नबीअ खे भित जे पोयों जी ख़बर न पवंदी हुई, चए थो नबीअ खे भित जे पोयों ख़बर न पवंदी हुई। हाणे दर त बंदि आहे न, भित जे ॿाहिरों बीठो आहे, केरु आहे अचण वारो? अनस कोन ॾिठो, पर मुस्तफा जी नज़र भित जे पोयां ॾिसे पई। रुॻे हिते न पिया ॾिसनि त पोयों भित जे केरु बीठो आहे, पर हुते ॾिसनि पिया त इहो जन्नत में वेंदो या कंहिं ॿिए घर में वेंदो, आख़िरत में अंजाम आक़िबत छा थींदी? मुस्तफा जी नज़र हिते बि आहे, हुते बि आहे। जन्नत हिते त कोन्हे न, जन्नत मरण खां पोइ आख़िरत में जन्नत मिलंदी न। तोखे ख़बर आहे त तूं किथे वेंदे? ॻाल्हायो ई नथा, जो उमेद आहे त जन्नत में वेंदा, उमेद आहे, पक त कोन्हे न, गारंटी त कंहिं वटि बि कोन्हे न, को पीर, को बुज़ुर्ग, को कहिड़ो बि मक़ाम वारो हुजे, पर गारंटी कंहिंखे न आहे। गारंटी उन खे आहे जेके मदीने वारो गारंटी। सुभान अल्लाह। सुभाणे छा थींदो? सुभाणे छा थींदो? हाणे हे मुंहिंजो पुटड़ो आहे, मूंसां गॾु आहे, सभिनी खां वेझो मूंखे बीठो आहे, पर मूंखे इहा ख़बर कोन्हे त मौलवी थींदो, मुख्तियार कार थींदो।
वडेरो थींदो, फकीर थींदो, आलिम थींदो, सूफी थींदो, छा थींदो? ये रब जो राज़ आहे। हे मुंहिंजो इल्मु आहे, दुनिया वारनि जो इल्मु आहे, पर मदीने वारे जो इल्मु छा आहे? ओ अनस इहो जेको दर ते बीठो आहे न, चईसि जन्नती आहीं, ऐं चईसि मुखां बाद में मुंहिंजो पहिरियों ख़लीफ़ो बिना संदे जे बिला फसल मुंहिंजो ख़लीफ़ो तूं थींदो। कुल्तु या रसूल अल्लाह, उखलिमुहु, मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, भला इहे ॻाल्हियूं उनखे ॿुधायां? कॾहिं का राज़ जी ॻाल्हि हूंदी आहे न, कंहिंखे कन में चइबी आहे त राज़ ज़ाहिर न कबो आहे, मतां इहा ॻाल्हि राज़ जी हुजे त मां लिकायां। हज़रत अनस राज़दार हुयो न, अर्ज़ पियो करे या रसूल अल्लाह, भला इहा ॻाल्हि उनखे ॿुधायां, इहो राज़ उन ते ज़ाहिर कयां त उहो जन्नती बि आहे, उहो तव्हां खां बाद में ख़लीफ़ो बि थींदो। साईं फरमायो भली ॿुधाईसि, ऐलान कर, रुॻे उनखे न ॿुधाए, पर इहो ऐलान क़यामत ताईं करे छॾ। हाँ, सुभान अल्लाह। पोइ हज़रत अनस तो फरमाए, जेॾीमहिल मूं वञी दर खोलियो, फ़ैज़ा अबू बकरिन, दर जो खोलियां त ॿाहिरों अबू बकर सिद्दीक़ बीठो आहे। फ़क़ुल्तु लहू अबशिर बिल जन्नत, अबू बकर मुबारक थई, जन्नती आही, जन्नती। وأبشر بالخلافة من بعد رسول الله صلى الله عليه وسلم بي مبارك هي بتاي جو رسول الله کا پو خلیفہ بلا فصل تو थींदे। नव किताबनि जो मां हवालो ॾिनो आहे, अञा बि यकीन न ईंदो त मुंहिंजो किताब हाणे अचे थो, इंशाअल्लाह जल्दी छपबो। खुलफाए मुस्तफा, मदीने वारे जा ख़लीफ़ा, उन में ये सब रिवायतूं मूं आंदियूं हवालनि सूबो। समझो था ॻाल्हि खे? हज़रत अनस तो चवे, अबू बकर आयो, पोइ बचे वेठो, मां बि साईं जे पासड़े में वेठो हुजां, भाग त अनस जा। हाय हाय हाय, कसमा मुंहिंजी जिंद जान कुर्बान कयां, बच्चा कुर्बान कयां, जे हिक घड़ी पिरीअ सां गॾु वेहण। भाग त इन असाबनि जा न जेके बिना पर्दे जे मुस्तफा जो जे तो अञा वेठा ई हुजूं, थोरी देर गुज़री, सुम जाअ आतिन फदक्कल बाब, देर न गुज़री त वो अचण वारो ॿाहिरों आयो, दर जे ॿाहिरों, कोट जे ॿाहिरों आयो ऐं दर खड़कायो। फदक्कल बाब, दरवाज़ो खड़काई। फ़क़ाल या अनस, मदीने वारे फरमाते हैं, अनस कुम, उठी, फफ्तह लहू, यानी जला वनी दर खोल, इफ्ताह खोल, फतह खोल, दरवाज़ो खोल। वबश्शिरहु बिल जन्नत वबश्शिरहु बिल खिलाफत मिन बाद अबू बकर। इतना लफ्ज़ तो तां अरबी जा समझी विया हूंदा। बश्शिरहु बिल जन्नत, खुशखबरी दे, बिशारत देस त जन्नती आ। खुशखबरी देस दुनिया त अबू बकर का पो खलीफो इहो थींदो। जेको ॿाहिरों बीठो आहे, भित जे ॿाहिरों आहे, अञा ज़ाहिर नज़र कोन आयो आहे, अनस कोन ॾिठो, पर मुस्तफा सोनो ॾिसे पियो। हिनखे हिते भित जे पोयों बि ॾिसे पियो, अॻिते बि ॾिसे पियो त इहो खलीफो थींदो। अॻिते बि महबूब ॾिसनि पिया त इहो जन्नत में वेंदो। केॾी निगाह आहे मदीने वारे जी, कैसी ताईं दी निगाह पहुंचे मुझे लजपाल नबी इल्म अतोती कान यकूं जो
साईं सोनो नबी सरदार तू आई नूरी नबी मेरे वार तू मुझा सोना नबी सरदार तू आई नूरी नबी मेरे वार तू मुझा सुभान अल्लाह। हजरत अनस तो फरमाए मुँह अर्ज कयो ओ उल्लिम या रसूल अल्लाह हबीबा ये को मानू दर्द बीठो आ जंहिंजे लाइ तव्हां ये ख़ुशख़बरियूं ॾिनियूं आहिनि छा इन खे इहा राज़ वारी ॻाल्हि ॿुधायां या न? साईं फरमाए वञी ॿुधाईसि वञी ऐलान कर मुखा बाद में अबू बकर खलीफो थींदो अबू बकर का पोइ इहो जेको दर ते ॿाहिरों बीठो आहे इहो खलीफो थियण वारो आहे। हज़रत अनस तो फरमाए फखरजतु फइज़ा उमर बाहर जो निकरा त फारूक आज़म उमर आदिल बीठो आहे। काल कुल्त लहू अबशिर मुझे माज़ मुबारक चई बिल जन्नते जन्नत जी खुशखबरी तई व अबशिर बिल खिलाफत मिन बाद अबी बकरिन तोखे मुबारक अबू बकर का पो मुस्तफा जो खलीफो तू थींदे। सुभान अल्लाह खुशखबरी नहीं वास आयो दर खोले मते सांगे पासे मुबारक में बैठो थोड़ी देर गुजरी सुम जा आतिन फदकल बाब अन्या थोड़ी देर गुजरी हुई तब वरी दर खड़क्यो हबीबन फरमायो या अनस कुम फफ्तह लहू ए अनस वञ दर खोले ऐं जेको दर ते बीठो आ बशिरु बिल जन्नते व बशिरु बिल खिलाफत मिन बाद उमर व अन्नहु मक़तूल इनके जन्नत जी खुशखबरी दे उमर का पो खलीफे थियण जी खुशखबरी दे ऐं टी ॻाल्हि हीअ बि ॿुधाईसि त उहो शहीद थींदो उनखे क़त्ल कयो वेंदो या शहादत जी बि वाधाई ॾेई छॾीसि। हज़रत अनस तो फरमाए काल फखरजत फैदा उस्मान बाहर जो निकत से तो बाहर दरवाजे का उस्मान बिन अफ़्फ़ान ज़िन्नूरैन भी चलो वो कुल्त लहू अबशिर बिल जन्नह मुझे मुबारक दी जन्नती आई बिल खिलाफत मिन बाद उमर इहा बि मुबारक थई जो उमर खां पोइ तूं मुस्तफा जो खलीफो थींदे व इनक मक़तूल इहा बि तोखे ख़बर हुजणु खपे त तूं क़त्ल कयो वेंदे तोखे शहादत जो दर्जो मिलंदो। काल फदखल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ जे दर खोलियुम त हुज़ूर जन वटि आयो ऐं अचे साईं जन खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह महबूबा इहो तव्हां खुशखबरी ॾिनी जन्नती ॾाहियां वरी खुशखबरी ॾिनो खलीफ़ो बि थींदुसि वरी इहा बि ॿुधायो त मूंखे मारींदा लिमा छा जेड़ा छो जॾहिं तव्हांजो खलीफ़ो थींदुसि मूंखे छो मारींदा? वल्लाहि मा तअन्नैतु वला तमन्नैतु या रसूल अल्लाह इन खिलाफत जी न मूं कॾहिं दिल में तमन्ना रखी आहे न मुंहिंजी ख्वाहिश आहे त मूंखे खलीफ़ो बणायो वञे मां उहो आहियां वला मसस्तु फर्जी मुंज़ बायअतुक या रसूल अल्लाह चॾा कर मूं हिन हथ सां तव्हांजी बेअत कई आहे इहो हथ मूं पंहिंजे उखड़ ते पंहिंजे शर्मगाह ते मूं
कदे हथ न लगायो एडो हयादार परहेज़गार आया कदे मुंह पंहिंजे हथ शर्मगाह सां सॼो हथ न लगायो छो त इने हथ मुझे मोहम्मद सां बैत कई आहे इने हथ के शर्मगाह सां लगाईंदे मूंखे हया ईंदो आहे साईं फरमाता हुआ ज़ाक या उस्मान ओ उस्मान यो तू हयादार रही एडो मूंसां मोहब्बत रखण वारो आई इन जे करे तो ते आज़माइश बि ओडी वधी ईंदी मदीने में मुझे शहर में मुझे ॻोठ में तोखे शहीद कयो वेंदो ए उस्मान दी रिवायत में आ उस्मान जेका कमीस तोखे पाराई वेंदी के इंदा चवंदा या कमीस अल्लाह यानी खिलाफत तोखे फुरण जी कोशिश कंदा पर उस्मान या कमीस मोहम्मद जी न लाए जाए न लाए सिर वजे पर या कमीस न लाई हाँ बुधायो जेको फैसलो मदीने वाले साईं कयो पहिरियों खलीफो चूंडियो कंहिंखे ॿियो खलीफो चूंडियो चो कंहिंखे टियों खलीफो चूंडियो चो कंहिंखे हज़रत उस्मान ज़िन्नूरैन के चौथों खलीफो चूंडियो चो कंहिंखे मौला अली शेर जली हैदर करार के जेको मदीने वारे फैसलो कयो ताके वणे तो ताके कबूल हां जेको इने फैसले जी भञकड़ी करे मुखालफत करे वो असा के न तो वणे चो वणे तो जेको ताजे महबूब जी मुखालफत करे वो ताके वणे तो जेको मुस्तफा जे फैसले जी भञकड़ी करे वो वणे तो ताके चो असा के मदीने वारो वणे तो मुस्तफा जा फैसला भी वणे असा के अली भी प्यारो अली जा फैसला भी प्यारा है हाँ सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या मौला अली जी बुधाया हैदर करार जी गाल बुधंदो केड़ा केड़ा थक जी पिया थका तो ना हो ना अज तो चवण तो त बेपारी एडी मल पढ़ाया जो बेपारी जो पोयो टाइम जे बेपारी शुरू दे भाई नमाज घराए पढ़ाया तकरीर हले पई मुस्तफा जे यारन जो शान हले वणे नथी ॻाल्हि सुभान अल्लाह किताब जो नालो फदाइल सहाबा ॿियो किताब मजमू ज़वाइद टियों किताब मुअज्जम इब्न असाकिर चौथों किताब फदाइल अबी बकर सिद्दीक अन्य किताब तारीख दिमश्क इन्हनि हरनी किताबन में रिवायत त हिकड़े ॾींहुं मौला अली शेर जली पंहिंजे मिंबर ते उथी बीठो मां सदको वञा सोने अलीअ जे पाक चेहरे जेॾी महिल अली मजलिस में ईंदो हो न त अबू बकर न हेॾे ॾिसे न होॾे अलीअ जे चेहरे खे चिता आहे अलीअ जे चेहरे खे भाई ॾिसो न हाणे मां मिसरनि मां बयान थो कयां केॾी महिल हेॾे थो ॾिसां केॾी महिल हेॾे केॾी महिल होॾे कहिड़ी पासे में नज़र थी करे ऐं हिकिड़ो रुॻो हिन मौलवी फारूक खे वेठो ॾिसां ईअं त कोन थो थिए न इहा इंसानी फितरत आहे जो इंसान घड़ी हेॾे घड़ी होॾे ॾिसंदो पर जे अली अची वञे न मजलिस में त अबू बकर जो चेहरो ॿिए पासे ॾिसंदो ई न रुॻो अलीअ जे चेहरे खे बि
हजरत मौला अली शेर चली हिकड़े ॾियारे काम अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम अलल मिंबर ते मौला अली बिठो फज़कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल कुबिद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वस्तुख़लिफ़ अबू बकर। हजरत मौला अली खुतबो पियो ॾे बिल्कुल कन में ॻाल्हि खे मवाली सां कोन पियो करे, कन में कुझु ॻाल्हि कोन पियो करे, खुतबो पियो ॾे मिंबर ते। खुतबे जो मक़सद आहे आम ऐलान, आम माण्हुनि सां ख़िताब। सम्झो था न? अॼु मां तव्हांजे साम्हूं बयान थो कयां, खुली ॻाल्हि थो कयां, शक शुबे जी गुंजाइश ई न आहे। असांजो अक़ीदो इहो आहे। हज़रत मौला अली बि पंहिंजो दिल वारो राज़ खुलो पियो बयान करे, सो बि मिंबर ते बि हज़ारे माण्हुनि जे हुज़ूर में फरमाए पियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया तां पर्दो फरमायो त अबू बकर खे ख़लीफ़ो बणायो वियो। फअमिल बिअमलिही वसार बिसीरतिही हत्ता कबदहुल्लाहु अला ज़ालिका। मां शाहिद आहियां, मां अली गवाही थो ॾियां त जंहिं ॾींहं खां ख़लीफ़ो थियो त मुस्तफ़ा जे तरीक़े ते हलियो, मुस्तफ़ा जी सीरत ते हलियो, मदीने वारे जी वाट सही सिधी वाट मोहम्मद जी जे अपनाई त सिद्दीक़ अकबर अपनाई। अली सुने जी शादी चई को मवाली वरी अबू बकर दे घट वध ॻाल्हाए। हां मां मुबारक थो ॾियां मुंहिंजे खैरपुर नाथन शाह जे जवाननि जियालनि खे। उते हिकिड़े पलीत बेअदबी कई सईदना अबू बकर सिद्दीक़ जे शान में, आशिक मैदान में निकिरी पिया, एफआईआर कटियूंसि, ॿधायूंसि। सुभान अल्लाह। कल टियों ॾींहं जो वाक़ियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां ग़ैरतमंद सुन्नी आहियूं। असांखे मदीने वारे साईं सां बि मुहबत आहे, मुस्तफ़ा जे यारनि सां बि मुहबत आहे। समझो था ॻाल्हि खे? हज़रत अली तो गवाही ॾे त वस्तुख़लिफ़ अबू बकर फअमिल बिअमलिही वसार बिसीरतिही हत्ता कबदहुल्लाह। जेसी ते रब उनखे पाण ॾे घुरायो, अबू बकर मुस्तफ़ा जे अमल मुताबिक़ अमल कंदो रहियो। हुज़ूर जी सीरत मुताबिक़ अबू बकर जी सीरत रही वफ़ात ताईं। मौला अली सचो आहे। तूं 1500 साल पोइ पैदा थिए, डीज़ल ते पलजण वारा, डालडा खाइण वारा, तोखे कहिड़ी ख़बर अबू बकर जो शान आहे? पुछ त अलीअ खां पुछ न, जेको सुबुह शाम 5 नमाज़ूं अबू बकर जे पुठियां पढ़ंदो हो। सम्झो ॻाल्हि? पोइ वरी हज़रत मौला अली ख़ुतबो ॾींदे फरमाए थो सुम्मस्तुख़लिफ़ उमर। हज़रत उमर के खलीफो बनायो वियो। फअमिल बिअमलिहिमा वसार बिसीरतिहिमा हत्ता कबदहुल्लाहु अला ज़ालिक। उमर अॻियनि ॿिन्ही जी सीरत मुताबिक़ हलियो, यानी हुज़ूर जी ऐं अबू बकर जे तरीक़े ते हलियो। अबू बकर जी सीरत, मदीने वारे साईं जी सीरत अपनाई हज़रत उमर। इहो ॾियारो न जेसी ताईं वफ़ात कयई, मां अली शाहिदी थो ॾियां त नबी जे तरीक़े ते अबू बकर बि हलियो, उमर बि हलियो। हाणे तोखे हक़ पुॼे थो त अबू बकर खे घटि वधि ॻाल्हाईं? तोखे हक़ पुॼे थो त हज़रत उमर जे शान में घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाईं? हिकिड़े निभागे वरी उमर नालो लिखी जुतीअ में विधो, कागज़ ते लिखी उमर नालो ऐं जुतीअ में विधई। कंहिं आशिक ॾिठुसि हे छा कयो थी, असांजो दुश्मन आहिनि जो नालो पेरनि में विधो अथनि। असां आहियूं अली जा आशिक, अली जा हुबदार।
कि तू अली जो उबदार ना ही कि मां या कसम खणा तो कि भला अली जे नाले में अखर घणा आहिनि कि टे कि पुटनि खां नफ़रत छो थो करी कि भला अली जे नाले जो पहिरियों अखर कहिड़ो आहे कि आइन कि उमर जे नाले जो पहिरियों अखर कहिड़ो आहे कि आइन कि कोई शर्म नथो अचे अली जे नाले जो पहिरियों अखर आइन उहो पेरनि में विझूं बीठो शर्म अचे थो इहा ॻाल्हि सही थो चई आइन ट्रा थई कि हाणे वञी मर उमर आइन मीम रे उमर आइन जो निकिरी वञे त बाक़ी छा बचो पढ़िया लिखिया कि हाणे वञी मर हाँ मुझे मौला अली शाहिदी ॾिनी त अबू बकर हक़ ते हलियो ऐं हज़रत उमर हक़ ते हलियो ऐं अहले तशय्यो जो किताब है एहतिजाज तिब्रसी इन जो सुफ़ो नंबर 56 मतबूआ नजफ अशरफ उन्हें में ऐं एहतिजाज तिब्रसी जो ॿियो छापो आहे पुराणो उन जे सुफ़े नंबर 110 ते रिवायत आणे थो शियो आलिम तशय्य जो वॾो आलिम रिवायत आणे थो ثم تناول يد ابي بكر فبايعه ومولا علي आयो अबू बकर सिद्दीक़ जो हथ वठी ऐं अबू बकर जे हथ ते बैयत कई हैदर करार अबू बकर जे हथ ते ॻाल्हायो अबू बकर जे हथ ते लिखण वारो शियो आलिम आहे बेत कयई ॻाल्हि त ख़तम थी वई माना इमाम वञई अॻवान वञई सरवान वञई उनजे पुठियां निमाज़ूं पढ़ियई उनजो वज़ीर थियो उनजो मुशीर थियो उनजो सलाहकार थियो हज़रत अली खां हिकिड़े माण्हू पुछो त साईं टिनि ख़लीफ़नि जे दौर में फुतूहात थी इस्लामी सरहदूं वधियूं ऐं पंहिंजो दीन खे तक़वियत ताक़त मिली तव्हांजो दौर आयो आहे त रुॻो जहिड़ा झगड़ा आहिनि छो हज़रत अली खां हिकिड़े माण्हू सुवाल पुछियो मौला अली फरमाइश त जॾहिं 3 ख़लीफ़ा हुया न उन्हनि जी फुतूहात थियूं इस्लाम खे ग़लबो मिलियो उन्हनि जो मुशीर सलाहकार मां अली हुयुसि ऐं मूंखे वरी सलाहकार तो जहिड़ा मिलिया आहिनि समझो था न मूंखे तो जहिड़ा सलाहकार जो एतिराज़ वेठो त मुंहिंजे ॻाल्हियुनि ते करी तो जहिड़ा सलाहकार मूंखे मिलिया आहिनि अबू बकर ऐं उमर जो उस्मान जो सलाहकार मां अली हुई तॾहिं उनखे फुतूहात मिली ख़ुदा जाने थो मसाइल जे अंदरि फिकी मसाइल जे अंदरि मामलात जे अंदरि 3 ख़लीफ़ा जॾहिं बि कंहिं मामले जे अंदरि हैरतमंद थींदा हा त फ़ैसिलो कीअं कजे त अलीअ खे घुराईंदा हलिया फैसलो तू ॿुधाए त कीअं कजे वाह त तू ॿुधाए त कीअं कजे सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं फरमायो ही रिवायत आहे इरशादुल कुलूब किताब जे अंदरि रिवायत आने तो हबीबन करीमन फरमाता वमन यश मिनकुम यरा इख्तिलाफन कसीरा तव्हां जे मुखां बाद में जेरा रहियो न के तो फरमाए मदीने वारो साईं साईं फरमाइनि था मुखों बाद में जे तव्हां जेरा रहियो न वॾा इख्तिलाफ ॾिसंदव माण्हू में वॾा वॾा इख्तिलाफ थी पवंदा इख्तिलाफ थी पवंदा हिकिड़ो हिकिड़ी ॻाल्हि कंदो ॿियो ॿी टियों टीं पोइ तव्हां मुंझी पवंदव पोइ तव्हां उन वक़्त में छा कजो फअलैकुम बिमा अरफ्तुम मिन सुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन पोइ तव्हां जॾहिं ॾिसो इख्तिलाफ थी विया आहिनि न त जॾहिं ॾिसो मुंहिंजी चिटी पिटी का सुन्नत तव्हांजे साम्हूं अचे त उन सुन्नत ते अमल कजो ऐं मुंहिंजा जेके ख़लीफ़ा आहिनि न मुंहिंजा ख़लीफ़ा उन्हनि जे तरीक़े ते हलजो मुंहिंजे ख़लीफ़नि जे तरीक़नि ते हलजो अबू बकर जे तरीक़े ते हलजो उमर जे तरीक़े ते हलजो जॾहिं ॾिसो इख़्तिलाफ़ थिया आहिनि उस्मान जे तरीक़े ते हलजो जॾहिं ॾिसो इख़्तिलाफ़ थिया आहिनि त मुंहिंजे अलीअ जे तरीक़े ते हलजो
अद्दू अलैहिम बिन नवाजिज़ ऐं उन तरीक़े के इए मजबूत कजो जे ॾाठुनि में काशे मजबूत झलकी ॿुधो हेॾे ॾिसो हिकिड़ी शइ ॾंद में झलजे हे कपिड़ो आहे हिते झलजे सुक झलजे पर को छिके त इहा निकिरी वेंदी मुमकिन आहे मुंहिंजी ॾंद ई भञी हुजे सम्झो था न हे अॻियां ॾंद कमज़ोर हूंदा आहिनि पर इहा शइ हिते विझिजे हे हिन नवाजिज़ हे जेके सिंधी में चइबो आहे ॾाठूं हावड़ूं तव्हां छा चवंदा आहियो लाड़ वारा ॾाठूं न हिते विझे हिनखे छिकियो ज़ोर सां छिकियो साईं फरमाइनि था मुंहिंजे ख़लीफ़नि जे सुन्नत खे ईअं चंबड़ी पइजो जीअं ॾाठुनि में काजे सुक मज़बूत अबू बकर जी वाट वठिजो उमर जी वाट वठिजो उस्मान जी वाट वठिजो मुंहिंजे मौला अली जी वाट वठिजो जॾहिं इख़्तिलाफ़ थियनि जॾहिं मारा मारी वठ सठ थी वञे हर को चवे मां हक़ ते घबरायो ई न ॾिसो त अबू बकर जो रस्तो किथे आहे हज़रत उमर जो रस्तो किथे आहे उस्मान गनी ज़िन्नुरैन मौला अली जो रस्तो ॾिसो किथे आहे बस उन रस्ते ते हलो था हक़ वारी वाट हां अल्लाह जो शुक्र आहे हीअ अहले सुन्नत जमायत आहे जेका खुलफाए राशिदीन जे तरीक़े खे मज़बूत आहे हां इंशाअल्लाह इन रस्ते ते जीअंदासीं इन रस्ते ते मरंदासीं सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं वेठा हुआ चओ सुभान अल्लाह ये रिवायत है इमाम तबरानी माजम औसत में आंदी है जामिउल मसानीद व सुनन उन किताब में बाय मजमू ज़वाइद में कंजुल उम्माल में तारीखुल खुलफा में तारीख दिमश्क में इन्हनि किताबनि में रिवायत हज़रत सहल बिन सअद साइदी रज़ियल्लाहु तआला अन्हु जो चवे त इस्तशार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा बकर व उमर तो मामलो पेश आयो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अबू बकर ऐं उमर खां मशवरो वरितो छा कयो मदीने वारे साईं मशवरो वरितो कंहिंखां अबू बकर ऐं उमर खां फ़अशारू अलैहि पोइ अबू बकर ऐं उमर जेको इशारो ॾिनो जेका ॻाल्हि उन्हनि ॿुधाई फ़असाब अबू बकर जेको अबू बकर मशवरो ॾिनो उहो सही फिट उहो मशवरो पोइ हुज़ूर जन उनजो मशवरो ॿुधी फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या उमर इन्नल्लाह यकरहु अन युख्तिअ अबू बकर साईं जन फरमायो त अबू उमर मशवरो त तो बि ॾिनो पर जेको मशवरो मुंहिंजे अबू बकर ॾिनो छो त ए उमर अल्लाह के इहा ॻाल्हि वणे ई नथी जो अबू बकर का ख़ता करे अबू बकर ख़ता करे इहा ॻाल्हि रब खे वणे ई नथी अबू बकर जेको कंदो हक़ कंदो सच कंदो उनजो फ़ैसिलो हक़ जे मुआफ़िक़ हो समझो ॻाल्हि खे समझो ॻाल्हि खे जेको अबू बकर खे चए थो ख़ता ते आ किथे इन को पाण बुंद कथा कोन थी वई आहे किथे इन जे घराणे में त कथा कोन थी वई आहे समझी वेंदो
जेको अबू बकर सिद्दीक मदीने वारो साईं तो फरमाए त इन्नल्लाह यकरहु अन युख्तिया अबू बकरिन, अल्लाह ताला के ये गाल पसंद ही ना है जो अबू बकर का खता करे। अल्लाह के ये गाल पसंद है अबू बकर सदाई सिद्धे रस्ते ते। सुभान अल्लाह। हाणे हिकड़ी अबू बकर जी आदत तव्हांखे ॿुधायां। अल्लाह करे मन इहा आदत असांखे बि नसीब थी। हाणे तव्हांजो सबक़ आहे, तव्हां फज़ीलत ॿुधी, हाणे तव्हांखे सबक़ ॿुधिया। सबक़ तव्हांखे यादि करिणो आहे, रुॻो यादि न करिणो आहे पर अमल बि करिणो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक खां कंहिं पुछो त साईं हेॾा कम, हेॾा ॿार हुज़ूर जे पर्दे फरमाइण खां पोइ ख़िलाफ़त जो ॿार, पोयों लश्करनि जी रवानगी, माण्हुनि जा के माण्हू कबीला मुर्तद थी विया, उन्हनि सां मोह ॾियणो, कूड़ी दावा कई, नबूअत जी कूड़ी दावा कई, उन्हनि सां मोह ॾियणु, जंगूं, हेॾा वॾा मामलात अची विया। तव्हां सभिनी खे मोह ॾेई सभु मामला सिधा कयो। हेॾा ॿार तव्हांजे मथां आया, सभु ॿार तव्हां सिधी तरह सां हल कया। इहो तव्हां वटि कहिड़ो नुस्ख़ो हुयो जो इहो सभु कुझु तव्हां सही सरंजाम कयो? सुभान अल्लाह। पुट अबू बकर खां पुछण वारे पुछो त हेॾा ॿार तव्हां ते आया, हेॾा ॾुखिया ॾुखिया मरहला तव्हां ते आया, इन्हनि सभिनी खे तव्हां सुहिणी तरह सां निभाए वियो। कहिड़ो नुस्ख़ो जंहिं ते तव्हां अमल कयो? पाण फरमायो त मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे, ॿ कम साम्हूं ईंदा आहिनि, हिकिड़ो दुनिया जो, ॿियो दीन जो। त अवल दीन जो कमु कंदो आहियां, मुंहिंजो दुनिया जा कम रब पाण ठाहे छॾींदा। बसि इहो सबक़ आहे फ़क़ीरो असांजे लाइ। असां अबू बकर जा मुरीद आहियूं, नक्शबंदी आहियूं, नक्शबंदियुनि जो पीर अबू बकर सिद्दीक़, मुर्शिद जो तरीक़ो आहे। ॿ कम साम्हूं अचनि, हिकिड़ो दुनिया जो, ॿियो दीन जो। कहिड़ो कमु कंदो? कहिड़ो कमु कंदो? जे दीन जो कमु तव्हां कंदो न, तव्हांजे दुनिया जो कमु अलाह ठाहे ॾींदो। हमरा जुमे जी बांग ॿुधी, उठ बि गुम थी वियुसि, वरी पाणी जो वारो बि उन टाइम ते वराइणो हुयो। 3 कम थी विया। ॾिठईं जे पाणी जो वारो थो वराइण वञा त उठ केरु ॻोल्हींदो? उठ गुम थी वियो। जे उठ थो ॻोल्हण वञा त जुमो हलियो वेंदो ऐं पाणी जो वारो हलियो वेंदो। जे जुमो थो पढ़ण वञा त उठ गुम आहे, पाणी जो वारो केरु वराईंदो? 3 कम ज़रूरी आहिनि। हाणे छा कयां? दिलि खां सोचे सोचे चई त पहिरीं अलाह जे दर ते जुमो पढ़ां, जमात सां जुमो पढ़ां, अलाह जे दर जी हाज़िरी पुॼां, पोइ उठ भला कंदो, मिली वेंदो, पाणी जो वारो भला कंदो, वराइजी पवंदो। पर पहिरीं कमु मस्जिद में आयो, ख़ुतबो ॿुधई, मुला बि को हुजे ढरड़ो, हल हला ख़ुतबो 8 कलाक, वरी निमाज़ पढ़ी, वरी सही मुंहिंजा हिकिड़ी दुआ, ॿी दुआ, 3 दुआ, 4थी दुआ, हल हला वेठो रहियो मस्जिद में इत्मीनान सां इहे सभु कम करे। हाणे मोटियो थी वञा बनी ते, उठ बि ॻोल्हियां। जीअं बनीअ ते आयो, ॾिठी त हिकिड़ो माण्हू आहे, कोडर कुल्हे ते रखियूं ऐं पाणी आड़ा बना सॼा भरिया पिया आहिनि। यार सॼी राति पाणी हलंदो आहे त हे 5 एकड़ कोन भरबा आहिनि, हे घड़ीअ में सॼी बनी भरिजी वई आहे। हमरा ॾिठई बीठो आहे, कोडर कुल्हे ते अथसि ऐं हथ में उठ जी महार अथसि। उठ गुम थियल हो न, उहो उठ हथ में अथसि। वरी पुछई त मियां तूं केरु आहीं? मुंहिंजो हे पाणी जो वारो वरायो अथई ऐं मुंहिंजो ही तूं उठ गुम थियल ॻोल्हे आयो आहीं। चई अबा तूं सुञाणी कोन थो? चई न। चई मां जुम्मो आहियां, जुम्मो। तूं जुम्मो पढ़ण वेहे न, तूं अलाह जे कम सां वेह, अलाह ताला मूंखे तुंहिंजे कम सां लॻाए छॾियो। हे पाणी जो वारो बि वरायो त मां, बनी भरी त मां, उठ बि ॻोल्हे आयो। घणा चालाक थींदा आहियो, बसि दुनिया पैसो उन जे लाइ पुठियों डोड़ंदा आहियो, पोइ न पैसो थो मिलेव, न दीन न दुनिया।
बिनी पासन घाटे में अल्लाह जो रस्तो वठंदो अल्लाह जी फर्मा बरदारी कंदो तवाजा उल्था कम भी रब सिद्धा करे छॾी नथियाना कम भी करे ॾींदो आज़माई ॾिसो परखे ॾिसो अल्लाह जे कम सां मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू जेको रब जे कम सां हूंदो अल्लाह वरी उन जे कम खे सरंजाम फरमाईंदो पोइ छा था चओ अल्लाह जो कम कबो दुकान ते हूअं वेठो मक्खियूं मारींदो बांग आई न पोइ गिराक खे टुटंदा पोइ गिराकनि जी रश थी वेंदी हाणे गिराक मसे मसे आया आहिनि गिराकनि खे सौदो ॾिए या निमाज़ ते वञे उहो बि वेठा हूंदा निमाज़ जे टाइम ते जो कीअं हकंदा इहा आज़माइश आहे हिकिड़ो ख़ुदा जो बहानो हुजे 3 उठ हुजनि हिकिड़े ॾींहुं मौली साहिब जी तकरीर ॿुधई त बाबा निमाज़ पढ़ो निमाज़ फर्ज़ आहे जो निमाज़ पढ़ी उन ॾींहं ते ॾाची मरी वियसि वरी निमाज़ पढ़ छॾे ॾिनी वरी ॿिए जुमे ते वियो मौली साहिब जो बाबा निमाज़ पढ़ो अलाह जो फर्ज़ आहे वरी निमाज़ शुरू कई वरी ॿी ॾाची मरी वियसि हाणे हिकिड़ी ॾाची बचियसि पोइ जेॾी महिल ॾाचीअ ते कावड़ थियसि न त उनखे चवंदो विछावा मुसला कराए कालाम बसि दूर का तेरी मेहमान कराए कालाम विछावा मुसला नफ़ा नुक़सान दीन दुनिया जा ये अल्लाह जे वस में हूंदा आहिनि इहे न त तव्हां निमाज़ था पढ़ो हिकिड़ो मूंखे बि चई मुरीद तव्हांजो आहियां निमाज़ नथो पढ़ां त मुंहिंजा खीसा भरिया पिया आहिनि पैसनि जे ॾींहुं निमाज़ तो शुरू कया खीसा खाली सभु सुञो टाक हाँ वो मिठा दुनिया जा मामलात रब जे वस आहिनि अल्लाह ताला कुशादी करे या तंगी करे रब जी मर्ज़ी आहे तव्हां रब जो दर न छॾींदो रब जो दीन न छॾींदो सुबुह जी निमाज़ जमायत सां ॿिए पारी जी निमाज़ कमकार आयो पर जमायत सां टे पारी कमकार छॾे जमायत सां सिजल थो जमायत सां सोमाणी जमायत सां इमाम मालिक रिवायत आंदी आहे सही मुस्लिम में ये रिवायत हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु तो चवे समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सल्लल इशा फी जमाअतिन फकअन्नमा काम निस्फल लैल जे माण्हू सोमाणी जी नमाज़ जमात सां पढ़ी ॼण अधु राति जागियो अधु राति जे जागण जो अजुर मिलंदुसि वमन सल्ल सुबह फी जमाअतिन फकअन्नमा सल्लल लैल कुल्लहु जेको वरी फज्र जी नमाज़ में जमात सां अचे पढ़े उनखे सॼी राति जे जागण जो सवाब मिलंदो ऐं साईं फरमाइनि था इन अस्कर सलातिन अलल मुनाफिकीन सलातुल इशा व सलातुल फज्र बन नमाज़ूं मुनाफिकनि खे ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं कंहिंखे मुनाफिकनि खे छा ॾुखियो लॻंदो आहे ॿ नमाज़ूं कहिड़ियूं हिकिड़ो सलातुल इशा व सलातुल फज्र सोमाणी जी नमाज़ ॿी फज्र जी नमाज़ पर चाणी ॿुधींदो न ॿ नमाज़ूं मुनाफिकनि खे ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं सोमाणी जी नमाज़ ऐं फज्र जी नमाज़ हाणे ॾिसी आहे वरी ख़ुदा करे शादी शुदा हुजे पोइ त सही बिस्तर छॾणु ॾाढो ॾुखियो आहे हा पर मोमिन बानो जेॾीमहिल निमाज़ जो टाइम थींदो त ॼण बिस्तरे ते कंडा विछाइजी वेंदा उनखे करार न ईंदो नरम ख़ुदा बिस्तर ते चवंदो अल्लाह जे दर जी हाज़िरी भरणी वरी पोइ तूं ॾिस त तुंहिंजा कम रब कीअं थो ठाहे कम तुंहिंजा रब कीअं थो जोड़े पंहिंजी कोशिशुनि सां कम मुकमिल न थिया अथई कम रोलड़े जो शिकार थी विया आहिनि पर तूं अल्लाह जो कम सरंजाम कर रब तुंहिंजा कम सरंजाम कर इहा सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जी
आदत आहे। मुर्शिद अबू बकर जो तालीम ऐं तरीक़ो आहे, अमल कंदो इंशाअल्लाह। बस अॼु खां वठी इहो पंहिंजे दिलि में अटल फ़ैसिलो करे छॾियो, दिलि में पक्को फ़ैसिलो करे छॾियो। ॿ कम साम्हूं अची वञनि त पहिरीं छा कबो? दीन जो कमु, अलाह जी फर्मा बरदारी, नेकी जो कमु कबो। इंशाअल्लाह ताला तव्हांजा दुनिया जा कम बि अलाह ताला सरंजाम फरमाए छॾींदो। रब करीम जो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम इंशाअल्लाह अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। इंशाअल्लाह बेपारी जी निमाज़ जमात सां थींदी, उन खां बाद में लंगर थींदो। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त लंगर खाओ ऐं सोने चेनी यारनि सां मुहबत ऐं इश्क जो जज़्बो खणी मोकिलियो। ऐं मुंहिंजा किताब ॿ टे नवां आया अथव, मां पंहिंजे कल्ब सां लिखिया आहिनि, दिलि सां लिखिया आहिनि। हिकिड़ो आहे ज़िंदगी जा राज़। मुंहिंजी उमिरि 17 साल हुई, उन वक़्त में ही लिखियो, नंढपण में। ॿारणी आदतूं हुयूं, चंचल ऐं शौक़ अदाऊं बि मुंहिंजूं हिन में आहे। ऐं हिन में उन दौर जा मुंहिंजा ॿ फोटू बि हिन में आया आहिनि। सो इन में नसीहतूं आहिनि, ज़िंदगी गुज़ारण जा राज़ आहिनि। ऐं ॿियो किताब आहे जीअण जा ढंग, जी जे कीअं दुनिया में जीअण जो रस्तो तरीक़ो कहिड़ो आहे। ये ॿई किताब नवां आया आहिनि, इहे तव्हां वठो, पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ॿुधायो, अमल कयो। अलाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी थिए। रब करीम इंशाअल्लाह अमल जी तौफ़ीक़ नसीब।